नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मशहूर बुज़रग हज़रत ख़वाजा अल्लाह बख़्श المعروف सहणा साईं रह जी छठी ऐं उर्स मुबारक जो तक़रीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं आहिनि। उर्स मुबारक जे आख़िरी ॾींहं ते मुल्क समेत 12 मुल्कनि मां वॾे अंग में अक़ीदतमंद शिरकत कई है। ख़सूसी निशिस्त खे ख़िताब कंदे दरगाह अलाहाबाद शरीफ़ जे गादी नशीन हज़रत ख़वाजा मोहम्मद ताहिर अलमारूफ सजण साईं चयो है त नौजवान खे घुर्जे त हू पंहिंजी ज़िंदगी नौकरियूं मिलण जे आसरे ते न विञाइनि, नंढो कारोबार शुरू करे सुन्नत ते अमल कनि ऐं रोज़गार भी शुरू कनि। तव्हां ऐं असांजो ॾुख इहो ई आहे त असां पंहिंजी असलियत खे नथा ॼाणूं। असां पंहिंजी असलियत खे विसारे छॾियो आहे, जंहिंजे करे अॼु असांखे परेशानियुनि में घिरियल आहियूं। परेशानियुनि ऐं मसइलनि जो हल क़ुर शरीफ़ ऐं हदीस शरीफ़ आहे। असांखे घुर्जे त पंहिंजे औलाद खे दुनियाई तइलीम सां गॾोगॾु दीनी तालीम ज़रूरु ॾियूं। हिन चयो त हिकु पढ़ियल लिखियल माउ पंहिंजे ॿार जी बहितर तरबियत करे सघे थी। माउ दुनिया जो अज़ीम रिश्तो आहे जंहिंजो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। हिन वधीक चयो त माण्हुनि खे हिन दुनिया में अजनबी थी रहणु घुर्जे। पराइनि ख़बरनि ते नज़र विझण बजाए पंहिंजी ऐबनि ते नज़र विझो। बुराइनि खां परे थी भलाइनि तरफ़ लाड़ो कयो। हिन चयो त पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। सुठी सिहत लाइ रोज़ानो 20 खां 40 मिंट ताईं वॉक करणु घुर्जे, जंहिंसां सिहत सुठी रहे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।